औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काश न्यूज़ जे रमज़ान ट्रांसमिशन सां आऊं आहियां जो मेज़बान नवाब अली लांगा। नाज़रीन, ॻाल्हि कंदासीं रमज़ान जे हवाले सां। हीउ रहमतनि जो महीनो, बरकतनि जो महीनो। उन हवाले सां असांजा ॿ महिमान आहिनि, मोहतरम साईं ग़ुलाम शबीर शाह नक़वी ऐं असांजो ॿियो महिमान आहे मोहम्मद अली क़ादरी साहिबु। ॻाल्हि कंदासीं रमज़ान जे हवाले सां। पहिरियों साईं हलंदासीं असां पंहिंजो साईं ग़ुलाम शबीर शाह नक़वी साहिबु ॾे। त साईं जेको आहे रमज़ान बाबति तव्हां उनजा फ़ज़ाइल ऐं अहमियत बाबति छा चवंदव? औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान हुदन लिन्नासि व बय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान। सभ खां पहिरियों मां काश टीवी जे तव्हां दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जन अॼु माह मुक़दस रमज़ान अल मुबारक जिन ट्रांसमिशन में ॻाल्हाइण जो मौक़ो फ़राहम कयो। रमज़ान अल मुबारक अल्लाह ताला जो महीनो आहे। अल्लाह साईं हिन महीने खे तमामु महीननि जो सरदार करार ॾिनो आहे। माह मुबारक रमज़ान जंहिंमें अल्लाह साईं जी बारगाह खां इंसाननि जे लाइ, पंहिंजे बानहनि जे लाइ रहमतुनि, बरकतुनि, अज़मतुनि, इज़तुनि, अताउनि जो दस्तरख़्वान जेको आहे उहो विछायो वञे थो ऐं आम निदा ॾिनी वञे थी पई त अचो ऐं बारगाह रब्बुल इज़त मंझां अची करे जेको आहे उहो मग़फ़िरतूं हासिलु कयो, रहमतूं हासिलु कयो ऐं बारगाह रब में अची रब जे दस्तरख़्वान ते महिमान बणिजो। छो त हिन महीने में अल्लाह साईं जी रहमत खे जोश आहे ऐं अल्लाह तव्हांजी बख़्शिश जो इंतज़ाम फ़रमायो आहे। सुभान अल्लाह। रोज़े जी सूरत में अल्लाह पंहिंजे बाने जे लाइ हिकिड़ो तरबियती निज़ाम तरतीब ॾिनो त मुंहिंजो बानो अचे ऐं पोइ अल्लाह जी इताअत करे, अल्लाह जो हुकुम मञे, अल्लाह जे हुकुम जी तामील करे ऐं उनजे बदिले में जेको आहे उहो अल्लाह उनखे इज़तुनि सां बि नवाज़े ऐं नेमतुनि सां बि नवाज़े। सो ही माह मुबारक जेको आहे उहो पैगाम आहे असां तव्हां सभिनी जे लाइ रब जे तरफ़ां कि हिन महीने में तव्हां असां पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ, पंहिंजे रब जी बारगाह में हाज़िरी ॾियण जे लाइ ऐं गुज़िश्ता पूरे साल जा जेके आहिनि उहे गुनाह माफ़ु कराइण जे लाइ असां पंहिंजे रब जी बारगाह में हाज़िरी ॾियूं। रमज़ान मुबारक जी अज़मतुनि जे हवाले सां हिकिड़ो ॿियो जेको फ़लसफ़ो आहे, ॿियो जेको सबबु आहे उहो इहो आहे त हीउ महीनो इंसान खे प्रैक्टिस जे ज़रिए, अमली मश्क जे ज़रिए जेको आहे उहो ज़िमेदारियुनि जो अहसासु ॾियारे थो, इंसान खे ज़िमेदार बणाए थो। त इंसान जूं अख़लाक़ी ज़िमेदारियूं, इंसान जूं इबादी ज़िमेदारियूं, इंसान जूं मुआशरती ज़िमेदारियूं, इंसान जूं जेके आहिनि उहे समाजी ज़िमेदारियूं ऐं जेके उनजी ज़िंदगी सां मुख़्तलिफ़ शोबनि में लॻियल ज़िमेदारियूं आहिनि, इहो रोज़ो उन इंसान खे जेको आहे ज़िमेदार बणाए थो ताकी उहो इंसानु पंहिंजी ज़िमेदारी जो अहसासु पैदा करे पंहिंजे अंदरि ऐं पंहिंजी ज़िंदगी खे जेको आहे उहो नज़म ॾेई करे उन्हनि ज़िमेदारियुनि खे जेको आहे उहो अहसन अंदाज़ सां निभाइण जी कोशिशि करे। टियों जेको इनजो अहम जेको आहे उहो सबबु आहे इंसान जी ज़िंदगी जे तब्दीली जे लाइ जेको आहे उहो रोज़ो कमु करे थो ऐं इंसान जे अंदरि डिसिप्लिनरी पैदा करे थो, इंसान जे अंदरि नज़म पैदा करे थो, इंसानु मुनज़म थिए थो, टाइमिंग सां उथे थो, टाइम सां जेको आहे उहो बारगाह रब्बुल इज़त में सहरी करे थो, टाइम सां वरी जेको आहे उहो इबादतूं अंजाम ॾिए थो, वरी टाइम सां जेको आहे उहो रोज़ो खोले थो। हिकिड़ी टाइमिंग सेट थिए थी, उनजी तरतीब जेका आहे, रूटीन जेका आहे उहा अल्लाह साईं प्रैक्टिस जे ज़रिए तब्दील कराए थो पियो ऐं ताकी उहो इंसानु जेको आहे उहो बहितर अंदाज़ सां पंहिंजी ज़िंदगी खे मुनज़म करे सघे ऐं नज़म ज़िंदगी जो पैदा थिए थो। सो इन हवाले सां हीउ जेको आहे उहो माह मुक़दस रमज़ान मुबारक इंतिहाई अहमियत रखे थो पियो इंसाननि जी ज़िंदगी में ऐं इंसाननि जी तब्दीली जे हवाले सां बहितरीनु मौक़ो आहे त इंसानु पंहिंजी ज़िंदगियुनि खे तब्दील करे पंहिंजी रब जी रज़ा हासिलु करण लाइ। साईं फ़ज़ीलतूं रमज़ान शरीफ़ जूं कहिड़ियूं कहिड़ियूं हदीस में छा थियूं अचनि पियूं? सभ खां पहिरीं जेका फ़ज़ीलत क़ुर पाक जे हवाले सां अगरि ॾिसिजे त सभ खां पहिरीं फ़ज़ीलत इहा आहे त हीउ महीनो जेको आहे उहो रोज़नि जो महीनो आहे। हिन महीने में अलाह रोज़ा फ़र्ज़ करार ॾिना। क़ुर पाक में अलाह ताला इरशाद फ़रमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ऐं ईमान वारो मां तव्हांजे मथां रोज़ा। सो अलाह ताला क़ुर पाक में रोज़ा फ़र्ज़ करार ॾिना असांजे मथां। पहिरियों जेको आहे उहो पहिरीं फ़ज़ीलत रमज़ान मुबारक जी क़ुर मजीद मंझां जेका इहा मिले थी पई ऐं उनखां पोइ क़ुर पाक जो नुज़ूल जेको आहे उहो इन महीने में आहे।
माह मुक़दस रमज़ान उहो महीनो आहे जंहिंमें अल्लाह ताला इंसानियत जी हिदायत जे लाइ पंहिंजे तरफ़ां निज़ाम में जेको आहे उहो किताब नाज़िल कई जंहिंजो नालो आहे क़ुर पाक। अल्लाह ताला इन इंसान जे लाइ उन में पूरो कानून ॾिनो ऐं इन कानून खे जेको आहे उहो नाज़िल फ़रमायो रमज़ान जे आख़िरी अशरे में, जंहिंमें अल्लाह ताला ख़ुदि क़ुर पाक में इहो इरशाद फ़रमायो कि शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदन लिन्नासि व बय्यिनाति मिनल हुदा वल फ़ुरक़ान, के ही उहो माह मुक़दस रमज़ान आहे जंहिं रमज़ान में मूं अल्लाह तव्हांजे लाइ क़ुर नाज़िल कयो जेको तव्हांजी हिदायत करे थो ऐं हू किताब हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारियूं खुलियूं निशानियूं जेको आहे बयानु करे थो पियो। ॿियो सबबु हिन जो जेको आहे उहो अज़मतुनि जो इहो आहे। हाणे जॾहिं हदीस जी तरफ़ जेको आहे नज़र विझूं था त रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर पाक जी अज़मतुनि जे हवाले सां इरशाद फ़रमायो, माह मुक़दस रमज़ान जे हवाले सां मुश्तरिका तौर ते मुंहिंजे आका फ़रमायो त माह मुक़दस रमज़ान जो मां मुस्तफ़ा सॼो साल इंतज़ारु कंदो आहियां ताकी रमज़ान अचे मां पंहिंजे रब जो महिमान बणिजां, रब जे बारगाह में जेको आहे दस्तरख़्वान ते वञा ऐं इन रमज़ान में अल्लाह मुंहिंजे मथां क़ुर नाज़िल कयो जेको क़यामत ताईं मुंहिंजी उम्मत जे लाइ हादी ऐं हिदायत करण वारी किताब आहे। सो इन माह मुक़दस रमज़ान खे इंतिहाई जेको आहे उहो प्रोटोकॉल ॾिनो वियो आहे दीन इस्लाम में क़ुर और हदीस जी रोह सां ताकी रमज़ान अल मुबारक जो मुकमल अहतमाम में रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तैयबा में इहा शइ मिले थी साईं। त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं रमज़ान अल मुबारक क़रीब ईंदो हो त आका मुकमल एहतमाम फ़रमाईंदा हुया, मुकमल एहतमाम फ़रमाईंदा हुआ। रातिनि जो बि ही जेको आहे उहो क़ुर जी तिलावत कंदा हुआ, नमाज़ूं अदा कंदा हुआ, पंहिंजे तरफ़ां जेको आहे उहो अफ़्तार जा अहतमाम फ़रमाईंदा हुया, हिदायत जा अहतमाम फ़रमाईंदा हुया ऐं मुसलसल पंहिंजी उम्मत खे जेको आहे उहो रमज़ान मुबारक सां मुहबत ऐं इश्क जो जेको आहे उहो इश्तियाक ॾियारींदा रहिया। नाज़रीन, प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे हाणे जेका बि जो मशहूरु सना ख़ान आहे जेको आहे अखियुनि जी रोशनी ख़ुदि महिरूम आहे लेकिन उनजी दिलि आका जी जेको आहे मोहबत में रोशन आहे। जेका बि जो मशहूरु सना ख़ान मोहतरम मोहम्मद अली क़ादरी। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। साईं कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह नवाब साहब। कीअं हलनि पिया तव्हांजा रोज़ा साईं? जी माशाल्लाह तमामु ई ज़बरदस्त माशाल्लाह। साईं असांखे अॼु कहिड़ी जेका आहे नात मक़बूल सलाह ॿुधाइण जो शरफ़ हासिल जी तमामु ई प्यारो कलाम आहे अवां जे नज़र और काश न्यूज़ जे तमामु टीम जी नज़र बि माशाल्लाह करणु चाहियां पियो त उन जा ॿोल आहिनि महशर ॾिहाड़े मुंहिंजो सॼणु ॾिसजां, सुभान अल्लाह, कीअं रंग थो लाए ॾोही छॾाए बुरा बख़्शराए वंड वंडण ॾिसजां। सुभान अल्लाह। ओ महशर दिहाड़े मुझो सजण ॾिसजां, हो महशर दिहाड़े हो मुझो सजण ॾिसजां, कीअं रंग थो लाए ॾोही छॾाए बुरा बख़्शराए वंड वंडण ॾिसजां, हो मुझो सजण ॾिसजां, महशर दिहाड़े हो मुझो पुनल ॾिसजां। सुभान अल्लाह। आदम बि हूंदो, ईसा बि हूंदो, याकूब यूसुफ मूसा बि हूंदो, आदम बि हूंदो, ईसा बि हूंदो, याकूब यूसुफ मूसा बि हूंदो, उहो वक़्तु थींदो कहिड़े कमु न ईंदो उते मुस्तफ़ा जो कमु अचण ॾिसजां, हो मुंहिंजो पुनल ॾिसजां, महशर दिहाड़े हो मुंहिंजो सजण ॾिसजां, हो सिज हेठि लहंदो मैदान तपंदो, अमलनि जो कांटो दरमियान लॻंदो, उहो ॾुखियो वेलो कर ॾींदो सोलो
मुस्तफा जो हथ दियण ॾिसजा महशर दिहाड़े हो मुझो पुनल ॾिसजा महशर दिहाड़े हो मुझो सजण ॾिसजा पाए ताज सिर ते सरताज बींदो रब कावड़ खे ॾाढो रहम ईंदो लख डाज मिलंदा मोहताज छुटंदा बीराज ॾिसंदा इहो ॾिसण ॾिसजा महशर दिहाड़े हो मुझो पुनल ॾिसजा सुभान अल्लाह सुभान अल्लाह। वरी असां पंहिंजे महिमान मोहतरम सैयद ग़ुलाम शबीर शाह नक़वी खे मुज़हिमत ॾींदासीं। साईं, रमज़ान में लैलतुल क़द्र जी केतिरी अहमियत आहे? साईं, रमज़ान अल मुबारक में मां तव्हांजी ख़िदमत में जीअं अर्ज़ु कयो त माहे मुक़दस हिन रमज़ान में अल्लाह ताला क़ुरान मजीद नाज़िल फ़रमायो, जेका हिदायत जी किताब आहे। ऐं क़ुरान पाक रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अहिड़ो अज़ीम मुअजिज़ो आहे जेको ता क़याम क़यामत इंसानियत जी हिदायत जे लाइ जेको आहे उहो मुअजिज़ो क़ाइमु रहंदो। इन जी नुज़ूल वारी राति खे अल्लाह ताला लैलतुल क़द्र करार ॾिनो। सुभान अल्लाह। नुज़ूल जंहिं राति में नाज़िल थियो क़ुरान पाक। ऐं इहा उहा किताब आहे। इन लैलतुल क़द्र खां पहिरियां मां किताब जे हवाले सां ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि त क़ुरान पाक में अल्लाह ताला हिन किताब जे लाइ इरशाद फ़रमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह सुभान अल्लाह। हुदल लिल मुत्तक़ीन। ही अहिड़ी किताब आहे जंहिंमें हिकु ज़रे बराबरि रती बराबरि बि शक जी गुंजाइश नाहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं ही हिदायत करे थी मुत्तक़ीन खे, तक़वा अख़्तियार करण वारनि खे, सुभान अल्लाह, जेके परहेज़गार बणजनि था ऐं पंहिंजे रब जी तरफ़ जेको आहे उहो रुजू थियनि था ऐं ख़ुदा खां डिॼनि था। ख़ुदा जो ख़ौफ़ आहे उन्हनि जे दिलनि में ऐं ख़लवत में बि यानी लिकल बि ऐं ज़ाहिरी बि गुनाह खां पाण खे बचाइनि था। तो इन मुक़दस किताब खे जॾहिं अल्लाह नाज़िल फ़रमायो उन राति खे अल्लाह साईं लैलतुल क़द्र करार ॾिनो ऐं उनजे लाइ पूरी सूरह क़द्र जेको आहे उहो अल्लाह ताला नाज़िल फ़रमाई क़ुरान पाक में। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतुल क़द्र। सुभान अल्लाह। मां हिन किताब खे हिन क़ुरान खे क़द्र वारी राति नाज़िल फ़रमायो। क़द्र वारी राति छा आहे? वमा अदराक मा लैलतुल क़द्र। तव्हांखे कहिड़ी ख़बर अथव क़द्र वारी राति कहिड़ी आहे? सुभान अल्लाह। अल्लाह ताला पाण इरशाद फ़रमायो वरी उन क़द्र जी राति जी अहमियत बयानु कंदे, फ़ज़ीलत बयानु कंदे, लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर। सुभान अल्लाह। उहा राति आहे जेका 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे। हिकिड़ी राति यानी जंहिं राति में क़ुरान पाक नाज़िल थियो आहे उन राति जी एॾी अज़मत आहे। सुभान जो अल्लाह। इहा राति 1000 महीननि खां अफ़ज़ल आहे त क़ुर केॾो अज़ीम हूंदो। सुभान अल्लाह। सुभान जेका किताब नाज़िल थी आहे उनजी केॾी अज़मत हूंदी। सुभान अल्लाह। तनज़्ज़लुल मलाइकतु व रूहु फ़ीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मतलइल फ़ज्र। के ही उहा राति आहे जंहिं राति में अल्लाह जे इज़्न सां, अल्लाह जे हुकुम सां मलाइका ऐं रूह नाज़िल थियनि था। सुभान अल्लाह। मलाइका बि नाज़िल थियनि था, रूह बि नाज़िल थियनि था। ऐं मां अल्लाह इन राति खे फ़जर ताईं सलामती वारी राति करार ॾिनो। हाणे इन लैलतुल क़द्र खे जेको आहे उहो एॾी अज़मत वारी राति खे अल्लाह ताला असां तव्हांजे लाइ बख़्शिश जो ज़रियो करार ॾिनो। हाणे हलो त बारगाह रिसालत में आक़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह मां अर्ज़ु था कयूं त या रसूलल्लाह ही अज़ीम राति जंहिं राति खे अल्लाह 1000 महीननि खां बि अफ़ज़ल करार ॾिनो, सुभान अल्लाह। इन राति खे असांजे साम्हूं बयानु फ़रमायो त असां कीअं इस्तिफ़ादो कयूं, कीअं फैज़ वठूं, कीअं उहे नेमतूं, बरकतूं, अज़मतूं, इज़तूं, मग़फ़िरतूं समेटियूं असां पंहिंजे जेको आहे उहो पंहिंजे लाइ। मुंहिंजा आका फ़रमायो त मुंहिंजे इन अज़ीम किताब वारी जेका नुज़ूल वारी राति आहे लैलतुल क़द्र, अल्लाह इन खे ताक़ रातियुनि में रखियो आहे रमज़ान जे आख़िरी अशरे में। ऐं उहे जेके 21 वारियूं रातियूं आहिनि उन्हनि रातियुनि में इन राति खे ॻोल्हियो, अव्हांखे मिलंदी।
इन राति में जेको शख़्स अल्लाह जी बारगाह में हाज़िरी ॾींदो, सॼी राति पंहिंजे रब सां हम कलाम थींदो, सॼी राति पंहिंजे रब सां जेको आहे उहो राज़ो न्याज़ कंदो, बारगाह रब्बुल इज़्ज़त में मग़फ़िरतूं तलब कंदो, इंशाअल्लाह उनखे अल्लाह अता कंदो। पर अथो इहे 21 वारी राति में, यानी रमज़ान जो आख़िरी अशरो। हाणे इन जे लाइ हुकुम आहे त सॼी राति जागी पंहिंजे रब खे जेको आहे उहो राज़ी करण जी कोशिशि कयो ताकी तव्हां की इन राति जूं जेके उहे बरकतूं ऐं अज़मतूं आहिनि या जेके नेमतूं आहिनि उहे तव्हांखे अता थी सघनि। इहा लैलतुल क़द्र आहे जेका अलाह साईं असांखे बतौर नेमत अता कई आहे, बतफ़ैले नुज़ूले क़ुर मजीद जेको आहे उहो असां इंसाननि जे लाइ, अलाह साईं मुस्लमाननि जे लाइ ख़ासि तौर ते उम्मत मुहम्मदिया जे लाइ जेको आहे हिकिड़ो बहितरीनु तोहफ़ो करार ॾिनो हिनखे। हाणे इन में आख़िरी जेको आहे मां अर्ज़ु जेको कंदुसि उहो इहो मौला अली अलैहिस्सलाम इरशाद फ़रमाइनि था, जॾहिं मां चाहींदो आहियां पंहिंजे रब सां हम कलाम थियां, पंहिंजे रब सां ॻाल्हायां, त मां मुसलो विछाए अली नमाज़ पढ़ंदो आहियां। जॾहिं मूंखे पंहिंजे रब सां ॻाल्हाइण जी ज़रूरत महसूसु थींदी आहे, मां चाहींदो आहियां मां पंहिंजे रब सां कलाम कयां, त पोइ मां मुसलो विछाए मां नमाज़ पढ़ंदो आहियां। ऐं जॾहिं वरी मूंखे शौक़ु थींदो आहे त मुंहिंजो रब मूंसां कलाम करे, मुंहिंजो रब मूंसां ॻाल्हाए, त मां अली क़ुर खोले पढ़ंदो आहियां। क़ुर रब जो कलाम आहे ऐं डायरेक्ट तव्हां सां रब कलाम थो करे। मुंहिंजे ख़्याल में इन क़ुर जी तलावत, इन क़ुर सां इश्क़, इन क़ुर सां लॻाव, इन क़ुर सां मोहबत इंसान खे जेको आहे उहो कामयाबियुनि सां हमकिनार करे थी, अज़मतुनि सां नवाज़े थी पई। ही उहे राति अचे थी पई लैलतुल क़द्र, इन राति खे जेको आहे उहो हासिलु करण जे लाइ कोशिशि करणु घुरिजे असांखे। ऐं इन आख़िरी अशरे में इन राति खे ॻोल्हिजे ताकी असां क़ुर मजीद खे पंहिंजो हादी बणाए करे जेको आहे उहो असां पंहिंजे रब जी रज़ा जी ख़ातिर अॻिते बि वधी सघूं ऐं ज़िंदगी में कामयाबी माणे सघूं। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असां वरी हिकु दफ़ो हलंदासीं पंहिंजे महिमान सना खान ॾे। मोहम्मद अली भाई असांखे जेका आहे ॿी कहिड़ी जेका आहे नात मक़बूल सलाह ॿुधण जो शरफ़ हासिलु कराईंदो। जी तमामु प्यारो कलाम। जॾहिं इंसानु मदीने में हूंदो आहे, वरी वापसि ईंदो आहे त पोइ उनजे दिलि में इहो ई ख़्वाहिश हूंदी आहे की काश के मां उते रहिजी वञा, सुभान अल्लाह। ऐं उतां वापसि मोटाई न। त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो जॾहिं अखियुनि जे साम्हूं हूंदो आहे न, जॾहिं उहो नवाब भाई जॾहिं हुज़ूर जे रोज़े खां दूरि थी वेंदो आहे, त पोइ केॾी न उनजे दिलि में हिकिड़ी तड़प हूंदी आहे की काश के मां हुज़ूर जे रोज़ा अक़दस जे साम्हूं पूरी उमिरि हुजण हा, पूरी उमिरि रहा। उन हिसाब सां जॾहिं मुल्क मदीने खां वापसि महबूब रवाना थियासीं, सरदार पुरोई विठासीं, हुयो दिल में इरादो न मोटी वञा, पर यार यको न रहिया। माशाअल्लाह, माशाअल्लाह, सरदार पुरोई विठासीं, अखियुनि खां रोज़ जो दूर थियो, तब साग मुझे में हुज़ूर हुयो, पयो तन मन तड़पे दिल बरले, पयो तन मन तड़पे दिल बरले, ज़रे घट को यार मुआसी, सुभान अल्लाह, सरदार पुरोई विठासीं, सरदार पुरोई विठासीं। न की हाल कयो न वाल कयो, इहे ॾींहड़ा बि वयड़ा गुज़री, हुया ज़ख़्म दे में जाम मिठा, तो सूर सले न सया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सरदार पुरोई विठासीं, जॾहिं मुल्क मदीने खां वापसि महबूब रवाना थियासीं, सरदार पुरोई विठासीं। हो अॼु वरण ज़ाहिद छिनियार वयो, नंढपिण कपिरीअ सां प्यार हुयो,
सुभान अल्लाह हो दिलदार जो मिठड़ो देश छड़े उछकारू ॾेई तरुनासी सरदार पोरोई वेठा सी सुभान अल्लाह सुभान जी नाज़रीन नवां जेको आहे असांजे महिमान जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त रमज़ान शरीफ़ बरकतनि जो महीनो नेमतनि जो महीनो इन में जेतिरो थी सघे अलाह पाक खे माण्हू राज़ी करे रोज़ा रखे इंशाअल्लाह ॿिए कंहिं प्रोग्राम सां रहंदासीं गॾु हाणे पंहिंजे मेज़बान नवाब अली खे ॾींदा इजाज़त अल्लाह वाई हो अॼु वरण ज़ाहिद छिनियार वयो नंढपिण कपिरीअ सां प्यार हुयो सुभान अल्लाह हो दिलदार जो मिठड़ो देश छॾे उछ